हसद जी ख़बर आहे त वॾी मुसीबत छा आहे। उहो हसद में सड़ंदो रहंदो आहे, छो त हू नेमत खां हासिल थियो आहे। हिन खे जेतिरी नेमत मिलंदी ही सड़ंदो। अल्लाह खे उन जूं नेमतूं वधाइणियूं आहिनि। हिन जो साड़ वधंदो ॾिसी ॾिसी। कंहिंजो कारोबार, कंहिंजो घर बार, कंहिंजी ज़िंदगी, कंहिंजी मोहब्बत, कंहिंजो हुस्न, कंहिंजो जमाल, कंहिंजो अंदाज़, कंहिंजो मक़ाम, कंहिंजो मर्तबो, जेको कुझु बि ॾिसो उन जे लाइ उहो उन खे खपे त उहो अल्लाह जो शुक्र अदा करे। अल्लाह मूंखे नवाज़ियो आहे ऐं जेको ॾिसे थो त हिन खे एतिरो कुझु मिलियो आहे, उहो हसद करण जे बजाए उन जे लाइ दुआ करे। छा ख़बर तव्हांजी दुआ उन जे नेमतुनि में बि तरक़ी ॾे ऐं उहे जेके हिन खे नेमतूं मिलियल आहिनि अल्लाह पाक तव्हांखे बि अता करे छॾे। हसद सां त कुझु बि न मिलंदो सिवाय मेडिकल जो ख़र्चो वधंदो। मां सही ॿुधायां थो त टेंशन वधंदो, ब्लड प्रेशर वधंदो, डिप्रेशन वधंदो, शुगर बि वधंदी, सभु वधंदो। मेडिकल जो ख़र्चो, दवाउनि जो ख़र्चो वधंदो। हुए बि 2 नंबर जूं दवाऊं घणियूं थी वियूं आहिनि त अञा मरी वेंदासीं। आया हुआसीं गुर्दे जे ख़राब फेफड़ो थी वियो। छा करणो हिननि शयुनि जो। अल्लाह जेको असांखे ख़ूबसूरत दीन ॾिनो आहे, दीन इस्लाम, रसूल पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ख़ूबसूरत तालीम ॾिनी आहे। हसद न कयो, ग़ीबत न कयो, हिक ॿिए जा भाउ थी रहो। छा ज़रूरत आहे हिक ॿिए सां हसद करण जी, हिक ॿिए जे लाइ सड़ण जी। दुआऊं ॾियो यार, दुआऊं ॾियो। अल्लाह तोखे अञा नवाज़े, तोखे अञा ॾे। मावरूं दुआऊं ॾींदियूं आहिनि न, अल्लाह तोखे हज कराए। मावरूं बि हज कंदियूं आहिनि। माउ दुआ ॾिनियूं आहिनि त माउ कॾहिं पोते न आहे रही। माउ जी दुआ बि त आहे न। पीउ जी दुआ वठो, माउ जी दुआ वठो, उन्हनि खे दुआऊं ॾियो। ख़ुशि रहो, आबाद रहो। जेको अल्लाह ॾिनो आहे उन ते क़नात इख़्तियार कयो। या अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे त ही ॾिनो आहे, इहो बि न ॾीं हा त मुंहिंजो छा थिए हा। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।